साईं अर्ज़ ये हुयो साईं ये तव्हां जो चवां साईं कि जल दब हिकदम थी पिया आहियो असांखे बि सिखणो आहे पिणे वठां वेठो आहियां पिणे वठां जी ॻाल्हि कर तूं कम जी छाॾो जी मां हे पुछां थो कयां न जल दब छा आहे इहो अची ॼाण त पोइ सेखारी तूं केरु आहे जेके या पुट छो फोन कई थी न साईं हे पुछण कयो आहे नी तूं जेके या पुट फोन छो कई आहे मां फोन हिन जे लाइ कई नी साईं पिणे भॼी वियो आहे छा साईं तव्हां नाराज़ था थियो नी ॾिसो हे ग़लति छो फोन कई आहे तो मूंखे हे सिखणो आहे कि जल दब छो फोन कई थी सूअर जल दब आहे छा हे ॿुधायो छाजे लाइ तो फोन कई आहे हे पुछण कयो नी साईं गारियूं न ॾियो नी साईं न पोइ छाजे लाइ फोन कई थी तुंहिंजो कमु कहिड़ो आहे बेवकूफ़ साईं हे पुछण कयो नी कि जल दब छा आहे न पोइ तूं छाजे लाइ फोन छो कई आहे हे ॾिसो वरी साईं तव्हां नाराज़ था थियो नी न नाराज़ या पुट तूं फोन छो कई आहे बसि ही ॻाल्हि हुई नी कि जल दब छा आहे न पर तोखे फोन करण जी ज़रूरत कहिड़ी पई आहे त हे पुछण कयो नी असांखे सम्झो नथा नी साईं छाजे लाइ फोन कई थी चूतिया तुंहिंजो कमु कहिड़ो आहे साईं ॾिसो तव्हां नाराज़ था थियो गारियूं था ॾियो नाराज़ या पुट तूं फोन छो कई आहे कंहिंखो नंबर वरितो तव्हां मोलवी आहियो नी असां काॾे वञो हुआसीं पुट भेण हे ॾिस गारियूं थो ॾिए ॾिस साईं न कंदो कर फोन जल दब